नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे बलूचिस्तान में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान जे इलाइक़े मच में हज़ारा बिरादरी जे मज़दूरनि खे निशानो बणण जे वाक़े ख़िलाफ़ सांगड़ जी शिया बिरादरी जे एहतजाजी मुज़ाहिरो ट्रैफिक चौक ते धरणो। शिया उलमा काउंसिल जे सॾ ते मच साने ख़िलाफ़ सांगड़ शहर जे मुख्य चौक ते मुज़फ़र अली हज़ारा, मौलवी इरफान अली लसकानी, शाह ज़मान हज़ारा जी अॻवानी में धरणो हयो वियो। धरणे में इज़हार यकजहती जे लाइ पीपल्स पार्टी अॻवान माशूक चांडियो ऐं फंक्शन लीग अॻवान दिलबर निज़ामानी शिरकत कई है। धरणे के खिताब कंदे अॻवान चयो त असांखे अॼु वज़ीर आज़म जी तकरीर ॿुधी इंतहाई अफ़सोस थियो है त हू शहीदनि जे वारसनि खे आथत ॾियण बजाए चवे थो त जेसी ताईं शहीदनि जी तदफ़ीन न थींदी मां न वेंदुसि। शहीदनि जे वारसनि खे तसली ॾियण बजाए ब्लैकमेलिंग जा इल्ज़ाम हणी इमरान खान असांजे ज़ख़्मनि ते लूण बिरकायो है। हिननि चयो है त कोयटा में हज़ारा बिरादरी जे सभई माण्हू रुगो शिया हुअण नाते शहीद कया विया आहिनि। हुक्मरान अहिड़नि वाक़िअनि खे रोकण में मुकमल नाकाम थी चुकी है। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त वज़ीर आज़म इमरान खान फौरी तौर ते पंहिंजे बयान ते क़ौम खां माफ़ी वठे ऐं शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ फराहम करे ऐं उन्हनि जी ज़िंदगियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण लाइ उपा वठे। ॿी सूरत में सॼे मुल्क में लगातार धरना जारी रहंदा। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।